ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ आईजी सिंध गुलाम नबी मेमन डीआईजी हैदराबाद रेंज तारिक रज़ाक धारी जी हिदायतुनि ते एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान जे हुक्म ते ठट्टो पुलिस ठट्टे में अमन अमान जी बहाली लाइ ज़िले अंदरि स्नैप चेकिंग कई। ज़िलो चेकिंग जारी आहे ऐं स्नैप चेकिंग दौरान मोटरसाइकिल रिक्शा मुसाफ़िर वैन बस ऐं ॿियनि नंढनि तोड़े वॾनि गाॾियुनि जी चेकिंग कई ऐं केतिरनि ई गाॾियुनि तां रंगीन शीशा फैंसी नंबर प्लेटूं बि हटाई वयूं। समूरनि एसडीपीओ पंहिंजे इलाइक़े जे एसएचओज़ सां गॾिजी पंहिंजे लाॻापियल इलाइक़नि में स्नैप चेकिंग करे रहिया आहिनि। उन खां अलावा पुलिस जे तरफ़ां शहर जे अहम इलाइक़नि ख़ासि करे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते स्नैप चेकिंग जारी आहे। चेकिंग दौरान केतिरा ई शकी माण्हू बग़ैर नंबर प्लेट जे मोटरसाइकिलुनि खे तहवील में वठी तस्दीक जो अमल जारी आहे। स्नैप चेकिंग जो मक़सदु सॼे ज़िले में अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखणु आहे त जीअं को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे।